हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जी तो उम्मीद आहे त तव्हां ख़ुशि ऐं आबाद हूंदव। जीअं सुबुह सां मां उथियो आहियां त घर वारनि मूंखे छा ॾिनो, चिठो ॾिनो अथऊं त यार घर सौदो सामान लाइ चिठो ॾिनो अथऊं। त हाणे घर जा कम करणा जेसिताईं हाणे असांजी यूनिवर्सिटी खुले त हाणे उन में छा छा ॾिनो अथऊं। त हिन में पहिरीं ॻाल्हि त पहिरीं फ्रूट ॾिनो अथऊं, हुन में 5 फल वठणा आहिनि ऐं ॿियो ॻाढ़ा कुल, नंढा फोटा, अगरबत्तियूं, ॿियो खोड़ सार सामान आहे। त हाणे तव्हांखे आहिस्ते आहिस्ते सभु कॾहिं ऐं ॿी ॻाल्हि त हिन में पान जो पतो बि आहे। अलाए छो पान जो पतो चए अथऊं त खां पोइ पुछंदासीं। हलो हाणे असां शुरू था कयूं। हाणे असां मार्केट वञी रहिया आहियूं, गाॾी स्टार्ट कई अथई। हाणे बाक़ाइदे ॾिसूं तव्हांखे वधीक ॾेखारींदासीं मार्केट जो सीन। ईअं सुबुह जे टाइम में मस्तु थो लॻे, मस्तु बाक़ाइदे सफ़ा ईअं रोड काई लॻा पिया आहिनि। बिजली जो पंहिंजो ई मज़ो आहे। बाक़ाइदे तव्हां पाण ॾिसी सघो सुबुह टाइम 9 थी विया आहिनि तंहिंजे हिसाब सां। असांजो यार सनशाइन बेकरी, बाक़ाइदे पेरिस होटल, रक्षे वारा बाक़ाइदे पंहिंजी रस्ते तां हलवो। ग्रीन प्लस होटल, ग्रीन प्लस सभु असांजो दोस्तों ये मुझे ब्लॉग इते ही पूरो थे। उम्मीद है तो तव्हांखे हीउ ब्लॉग पसंदि आयो हूंदो त लाइक शेयर कमेंट और
सब्सक्राइब करणु विसाईंदा ऐं असांखे इंस्टाग्राम ते फॉलो ज़रूरु कंदा आहियो, छो जो वधीक मिलूं था ॿिए कंहिं नए ब्लॉग में।